बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गुलशन सुमरो असी इन वक्त असी मौजूद आयूँ रूपा माड़ी में बदीन ज़िलो बदीन शहीद ॾाढो दोदो सुमरो उन जे रूपा माड़ी जे पेड़ ते असी मौजूद आयूँ। कुछ जान तमाम संगत के मुहैया करण लाए ये वीडियो रखंदुसि। प्यारा साथियों, ही साए कलर जो तुम दिसो पिया ही है शहीद दोदो सुमरो जो रोज़ो मुबारक उन जी भर से तव्हां हिकिड़ो मिट्टी जो ढेर जो दिसो पिया जैसे मथा एक मानू भी बीठल आहिनि। ही है रूपा माड़ी। असल में रूपा माड़ी जेका भुंगर जी घरवारी हुई हुन पंहिंजी घरवारी के नाले से हिकिड़ी माड़ी जोड़ाई उन जो नालो रखियईं रूपा माड़ी, जैसे करे ही मशहूर थियो रूपा माड़ी जो शहर जेको अज का 700 साल पहिरियां खिलजी साजिशुनि जे वर चढ़ी वियो शहीद दोदो सुमरो पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई करे लेकिन खिलजी के इन मिशन में नाकाम करे छॾियईं। ही जो पेड़ है मैदान तव्हां ॾिसो था जंग मैदान जंग जेको करबला का पोइ मैदान करबला का पोइ ही वॾी सान्हियूं लिखियो वञे थो। ही तव्हां ही सवनि हज़ारनि एकड़नि में न पर लखनि एकड़नि में ही पेड़ है चौधारी तव्हांखे ॾेखारियूं था। ही जेका जिते जंग जो मैदान हुयो ही जंग जो मैदान तव्हां ॾिसी सघो था। ही मिल्कियत ही ज़मीन शहीद दोदो सुमरो जी है जैसे अज भी कुछ कब्ज़ाखोर मानू कब्ज़ो करे वरतो है। पर ही पेड़ तव्हां पाण ॾिसी सघो था जॾहिं हितां नज़र फेराईंदासीं। ही जगह तव्हांखे क़बर नज़र अचे पई इहा चनेसर जी क़बर है जेका शहीद दोदो सुमरो का दक्षिण तरफ ते 1 किलोमीटर के मुफ़ासिले ते है। 1 किलोमीटर के मुफ़ासिले ते दूर है उन खां बाद में उन खां साइड में परियां तव्हांखे हिकिड़ो बंदि नज़र ईंदो हूंदो। ही जेका है पंहिंजो परियां समुंड है समुंड जी इहा पट्टी अचे थी पई सामुंडी इलाइक़ो परियां अचे थो 0 पॉइंट अची वञे थो जिते इंडिया जी हद पाकिस्तान इंडिया जी हद शुरू थी वञे थी। ही समूरो पेड़ तव्हां पाण ॾिसी सघो था। ही चौधारी चईनि तरफ़नि खां तव्हां सभिनी समूरी संगत खे ॾेखारींदुसि। ही है शहीद दोदो सुमरो जो उहो पेड़ जंग जिते जंग मैदान में केतिरियूं जानियूं ज़ाया थी वियूं शहीद दोदो सुमरो पंहिंजे नंगनि दंगनि जो दिफ़ा कंदे वञी मालिक हक़ीक़ी सां मिलियो। ही तव्हां ॾिसो था ही मुख़्तलिफ़ कैंपूं वग़ैरह भी लॻल आहिनि जेको शहीद दोदो सुमरो जो ठीक है। ये ॾिसो था तव्हां ही शहीद दोदो सुमरो जो उर्स मुबारक लाइ काफ़िला अचनि ऐं वञनि पिया तव्हां ॾिसो था पिया। ठीक है ही मुख़्तलिफ़ कैंपूं लॻल आहिनि हर ज़िले जी पंहिंजी कैंप लॻल हूंदी है तव्हां ही ॾिसी सघो था। हिते सरदार सज्जाद हुसैन खान सुमरो साहब जैं रेस्ट हाउस मस्जिद शरीफ जोड़ाई है जिते इलाही कम सरदार साहब करायो है हिते गैराबाद ज़मीनुनि लाइ पानी जो बंदोबस्त सरदार साहब करायो है बिजली जो भी सरदार साहब कम करायो है। ये समूरो पीपल पार्टी के दौर में ही दोस्तन के नाम।